नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त सॼी सिंध जीअं हलंदड़ महांगाई जे करे जिते अॻे मुआशरे जा ग़रीब पोरियत मिसकिन तबके जा माण्हू परेशान आहिनि, गुरबत सबबि संदुस जे चुल्ह ॿरण ॾाढो ॾुखियो बणिजी वियो। इते खिपरे में पिणु सरकार पारां क़ाइमु कयल यूटिलिटी स्टोर मिसकिन माण्हुनि लाइ बेलाभ साबित थियो आहे। खिपरे जे यूटिलिटी स्टोर ते खाधे पीते जी शयुनि ते सदाईं खोट रहे थी, पर यूटिलिटी स्टोर ते खंडु, घी, अटो गैर मियारी हुजण आम माण्हू ख़रीद करण खां बि लवाइनि था। खिपरो जे यूटिलिटी स्टोर इंचार्ज ऐं मज़दूरनि जो शयूं ख़रीद कंदड़ अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त गवर्नमेंट खे इहो करणु के माण्हू माल तो पूरो ॾे, यूटिलिटी स्टोर खोलियो ने माल ॾे, घटि में घटि माण्हू जेको रेडियो त न करनि, गरीब माण्हू अचनि था हुननि खे माल कोन थो, पोइ गरीब माण्हू जो छा जे लाइ स्टोर खोलियो। खिपरो शहर जेको तमामु वॾी आबादी ते मुश्तमिल हिकिड़ो शहर आहे, तंहिंमें तक़रीबन ग़रीब ऐं मज़दूर तबिके जा माण्हू रहनि था। ऐं हिते जेका हुकूमत जी तरफ़ां जेका सहूलियत यूटिलिटी स्टोर खोलियो वियो आहे, तव्हांखे पाण ख़बर आहे त ग़रीब माण्हू अटा महांगा, खंड महांगा, हिकिड़ो यूटिलिटी स्टोर आहे। खंड बिया बि हर शइ जेको आइटम हुतां आहिनि इहो घटि अचनि था, मसइलो इन करे आहे। उन करे माना आवाम रश थींदी आहे, पोइ आवाम वधीक आहे, उन हिसाब सां मिलंदो कोन आहे, थोरो थोरो मिलंदी आहे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त आला इदारनि खे घुर्जे त शयुनि जी खोट खे पूरो करे वञे जीअं आवाम खे रिलीफ मिली सघे। कैमरा टीम सां गॾु हरीश, KBC अवामी न्यूज़, खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।